नाज़रीन, नौशरो खां ख़बर शामिल कंदासीं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी। नौशरो फिरोज़ भरसां यूसी नूरपुर वगण जे ॻोठनि में ॻोठ मोहम्मद सालेह चांडियो, सोढो चांडियो, ग़ुलाम नबी चांडियो, जान मोहम्मद चांडियो, ग़ुलाम मोहम्मद चांडियो, मोहम्मद इसाक चांडियो जे ॻोठाणनि जो 2022 वारी बरसात वारी हाणोकी बरसात जे रागनि ऐं तरह जे वॾेरे मोहम्मद बख्श मुबेजो जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ालिम वॾेरे मोहम्मद बख्श मुबेजो असांजे ॻोठनि जी चौधारी बंदि ॾेई छॾियो आहे। असां हेठे में वेठल आहियूं, असां पाणी असां खां अॻिते हली वेंदो हो, पर हिन ज़ालिम वॾेरे बंदि ॾेई हथ सां असांजा घर पाणीअ सां ॿोड़ाए छॾिया आहिनि। चए थो त हितां लॾे वञो, ॿनी मूंखे ॾियो, असां हिनखे ॿनी अदकी मत ते छो ॾियूं? मुसलसल असांखे टार्चर में आहियूं। असांजा मुसलसल पाणी बीहण करे 20 घर हेठि पाणी थी विया आहिनि। असां अहिड़ियूं दाऊं DC MPA MNA खे बि ॾिनियूं, मगर ॿुधी अणॿुधियूं करे छॾियूं। सिंध हुकूमत अॻूणो वज़ीर आला साईं मुराद अली शाह जे ऐलान थियल मूजिबि घर सर्वे ठाहिण वारा पैसा बि असांखे न मिली सघिया। असां मिसकीन ग़रीब माण्हू हारपो करे गुज़ारो कंदा आहियूं। फसल मुकमल तबाह थी विया आहिनि। मज़दूरी करे हिकु वेलो मानी खाऊं था, हिकु वेलो बुख ते वेठा आहियूं, न पाणी था कढी सघूं घरनि मां। किने पाणी पीअण सबबि केतिरा ई माण्हू हेपाटाइटिस ऐं मलेरिया जहिड़नि बीमारियुनि में वड़िजी विया आहिनि। ॻोठनि जो पाणी कढाए, ॻोठनि में कैंपूं लॻाराए, मच्छर मारे स्प्रे कराइनि ऐं तुरत इलाज न कयो वियो त केतिरा ई माण्हू हिननि बीमारियुनि सबबि मरी सघनि था। असां सिंध हुकूमत ऐं DC नौशरो फिरोज़ DHO ऐं ज़िले इंतज़ामिया खे अपील आहे त फ़ौरन असांजे ॻोठनि जो पाणी कढाए असांखे वधीक नुक़सान खां बचायो वञे। अस्सलाम वालेकुम। यूसी नूरपुर जो रवासी ॻोठ मोहम्मद सालेह चांडियो, सोढो खान चांडियो, ॻोठ गुलाम नबी चांडियो, फौजी गुलाम मोहम्मद चांडियो, इसाक खान चांडियो, जान मोहम्मद खान जा रवासी जीअं जे ॿोॾ मुतासिर पाणी तमामु असां वटि घणो आहे। अगे पानी हजेलो करो, घेरो करो पिया, निकलने की जगह भी काने का नजरा बाहर बीमार बीमार में माना बाहर निकली कोठा निकलूं